पन्नो आकिल जे गुदपुर थाने जे हद ॻोठ मोहम्मद नियाज़ चाचड़ में ॻोठ जे अंदर पुलिस जेका भंजड्रा कई आहे, घर ड्राथा आहिनि, घरनि में पयल सामान मेड़े विया, उन बाबति मुतासिरनि जो छा चवणु आहे, अचो तव्हांखे ॿुधायूं। ऐं पुलिस ज़ुल्म जेको असां सां कयो आहे, पंहिंजो माइटनि जो पुराणो तकरार आहे, पर असां उहे माण्हू ॾेई छॾिया ने असांजो क़ुरान खणी आऊं मेड़ा कईंदसीं। सरदार अॼु तारीख़ कई त मां मेड़ ईंदुमि बख़्तियार ख़ान, जंहिंमें असांजा सभई नंढा वॾा ओॾे खे चाढ़ी विया, असांजा ॿार खड़ा पोयूं। असां सां अहिड़ो ज़ुल्म थियो आहे बिना गुनाह, असां काॾे वञूं, असां हर तारीख़ हिते पंहिंजे घर बचनि में बचनि जे ॾिसो असांजे घर सॼा ड्रा आहे, पटु करे छॾिया अथनि, असां किथे रहूं वञी काॾे वञूं छा ऐसे शइ जो कहिड़ो ज़ुल्म कयो अथव जो असां इहो कुझु पैसा थो घुरे, असां ग़रीब पैसा काॾ वञूं, छाजे लाइ पैसा थो घुरे, घणा थो घुरे? बसि घुरे 5 लाख घुरे थो। पुलिस जेको वांगारा वहे थी, ये चङनि मुड़सनि जूं वांगारा वहे थो, जंहिंजो रखायल आहे एस जो हिते गुदपुर में, इहो सिर्फ़ु पैसनि जी कढ हूंदो आहे, 5 लख जो या धाड़ेल थियो। असांजा ट्रपड़ा खणी वियो आकाश, कहिड़ी माई खणी वियो आहे? माई ज़मीरा, माई दोरा, ॿारनि सुधियूं ॿई खणी वियो आहे। काॾे खणी वियो आहे? अलाए थाणे ते अलाए काथे बिहार पूरे वञी अलाए काॾे के असांखे कहिड़ी 10 ज़ाइफ़ा माण्हू त वेठा हितां खणी वियो आहे। सामान जेको आहे सो घटि में घटि में 20-25 लख जो असांजो सामान खणी वियो आहे, घर में सोन खणी वियो आहे, पैसा पिया उहे खणी वियो आहे, ऐं जेको आहे 2 ट्रालियूं कायो आहे। अॻ में बि कार्रवाई कई आहे न, इहा अॻ में बि 4-5 चकर आयो आहे, उतां कढ आयो आहे, घर तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि इहो इल्ज़ाम हयो आहे त एस शो अतर महर खाइनि 5 लख रुपयनि जी डिमांड करे थो, न ॾियण जी सूरत में जेको आहे हिननि खे जेका मौतमार धमकियूं ऐं मुकमल घर ड्राए पट करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे SSP सखर, DIG सखर ऐं आला अमलदारनि खां त खेनि जेको आहे SHO जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे बिरादरी जे विच में हलंदड़ जेको आहे इहो तकरार आहे उनखे जेको आहे ख़तमु कराए मामले जी सुलह कराई वञे। कैमरामैन आसिम अली सां गॾु जमील अंजार, सिंध TV न्यूज़, पनो आकिल।